समारोह में सिंध एम्प्लॉइज अलाउंस जे सॾ ते मुतालबनि जी मंचा लाइ हिकु मुल्क ॿ कानून ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ खातनि जे सरकारी मुलाज़िमनि पारां स्कूलनि ऐं ऑफिसुनि खे ताला हणी रैली कढी समारोह नेशनल प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो। ख़बर मूजिब समारोह में सरकारी स्कूलनि जा उस्ताद ऐं मुख़्तलिफ़ खातनि जा मुलाज़िम पंहिंजे जाइज़ मुतालबनि जी मंचा लाइ सिंध एम्प्लॉइज अलाउंस जे अॻुवाण अशरफ ख़ासकेली जे सॾ ते गॾु थी प्राइमरी स्कूल खां रैली कढी वई। रैली शाह लतीफ़ चौक खां थींदे समारोह नेशनल प्रेस क्लब पहुती, जिते सख़्त नारेबाज़ी कंदे एहतजाज कयो वियो। उन मौक़े ते मुलाज़मीन ऐं उस्तादनि वाज़े कयो त जेसिताईं संदनि मुतालबा मंज़ूर न कया वेंदा तेसिताईं स्कूलनि ऐं ॿियनि खातनि जूं ऑफिसूं ताला बंदि रहंदियूं ऐं एहतजाज जारी रहंदो। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघाणी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼोको जेको असांजो एहतजाज आहे इहो उस्तादनि सां ज्यादती ऐं ज़ुल्म जो एहतजाज आहे, जंहिंमें उस्तादनि जी ऐं सिंध एम्प्लॉइज़ जे माण्हुनि जी जेको आहे पेंशन कटौती कई वई आहे, DRA कोन था ॾियनि, ग्रुप इंश्योरेंस कोन था ॾियनि, एनुअल फंड कोन था ॾियनि ऐं असां जेको आहे टोटल डिपार्टमेंट जेका आहिनि सभु सरापा एहतजाज आहिनि। सभिनी ऑफिसनि के स्कूलनि के सभिनि खे तालाबंदी आहे ऐं इंशाअल्लाह ताला एसी ताईं तालाबंदी रहंदी, एसी ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो जेसी ताईं असांजा मुतालबा मंज़ूर न कया वेंदा ऐं एसी ताईं असां जेको पंहिंजी हड़ताल बि जारी रखंदासीं, पंहिंजो एहतजाज जारी रखंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला 6 अक्टूबर ते असीं बिलावल हाउस जे साम्हूं जेको गवर्नमेंट जो जेको कारो कानून आहे उनजे ख़िलाफ़ जेको असीं धरणो हणंदासीं। एसी ताईं असांजो धरणो जारी रहंदो जेसी ताईं असांजा मुतालबा न मञिया वेंदा ऐं असांजे उस्तादनि जा जेका हक़ न ॾिना वेंदा, सिंध एम्प्लॉइज़ जा हक़ न ॾिना वेंदा, तेसिताईं असीं धरणे तां न उथंदासीं। अॼु जो जेको एहतजाज आहे असांजो सभिनी मुलाज़िमनि जो, इन में असांजी तंज़ीम सिंध तपेदार एसोसिएशन बि हिसो वरितो आहे। हीउ जेको एहतजाज असांजो कंहिंजे ख़िलाफ़ कोन्हे, सिर्फ़ु पंहिंजे हक़नि जे लाइ आहे ऐं न ई कंहिं अना ते आहे। पंहिंजा हक़ जेके आहिनि सो वठण जे लाइ, जीअं त पेंशन में हींअर वॾी कटौती थी ऐं DRO बि असांखे कोन थो मिले, ग्रुप इंश्योरेंस कोन थो मिले, उनजे करे असां सभिनी मुलाज़िमनि गॾिजी ही पुरमन एहतजाज कयो आहे ऐं जेको 6 तारीख़ ते कराची में बि एहतजाज कंदासीं ऐं असीं उम्मीद था रखूं त हुकूमत इन असांजे एहतजाज खे मद्देनज़र रखंदे कामयाब ॻाल्हियूं कंदी त बहितरी थींदी, न त असां ॿियो क़यादत जो ऐं सभिनी समूरी क़यादत जो ॿियो हुकुम अचण ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। सिंध एम्प्लॉइज अलायंस में शामिल तमाम डिपार्टमेंट्स जा जेके सरकारी मुलाजिम दोस्त हिते एहतजाज में शरीक थिया आहिनि, उन्हनि सभिनी खे भलीकार ऐं उन्हनि सभिनी खे जस ॾियां थो ग़ालिब जे हिन शेर सां त दिल ही तो है न संगो खिश्त, दर्द से भर न आए क्यों। असांजा दिल हाणे भरिजी चुका आहिनि। 18 साल जी नायल हुक्मराननि ऐं करप्ट कानूननि ऐं करप्ट हुक्मराननि जी जेके नाकाम पॉलिसी, जिन में हुननि सदाई पंहिंजा बब भरिया ऐं ही जेकी लो पेड मुलाज़िम जिन खे 2 वक़्तनि जी मानी हुन लाइ मुश्किल थी वई आहे, हुननि असेंबली में वेठल मेंबरनि तोड़े जो वॾा जेके ब्यूरोक्रेट्स आहिनि या उहे इदारा जेके मुल्क खे हलाइनि था, उन्हनि सभिनी पंहिंजूं पेंशनूं, पंहिंजूं पगारूं, पंहिंजूं मराठूं तायात करे छॾियूं। लेकिन जेकॾहिं पाख्याई थी त सिर्फ़ु लो पेड मुलाज़िमनि सां या ग़रीब मज़लूम माण्हुनि सां जेको मज़दूर तबिको आहे, उन सॼी नाइंसाफ़ी ऐं नाअहली जे ख़िलाफ़ सिंध एम्प्लॉइज अलायंस वारा जेके ही तहरीक शुरू कई अथनि, असां वकील या लीगल फैसिलिटी पूरी कराची खां वठी नगर पार्कर खां वठी कश्मीर ताईं सभिनी हुननि जी हिमायत कई आहे। असांजी सभिनी डिस्ट्रिक्ट बारुनि, तोड़े जो हाईकोर्ट बारुनि रेगुलेशनूं पास कयूं आहिनि तव्हांजे हक़ में, तव्हांजे मुतालबनि जी मिनता जे हक़ में। असां हर विख ते, हर कदम ते कानूनी तौर ते एहतजाज की शिकिल में रोडन ते तव्हां सां गॾु हूंदासीं, पर आउं सम्झां थो तव्हां सभिनी जी इन्फॉर्मेशन हूंदी, पर ज़रूरी है करण त ही जेका सरकार है इहा हाणे फिरोम थी चुकी है। हुन सरकार खां तव्हां कंहिं भलाई जी उम्मीद न रखियो।
छाकाणि त हिते हिननि ज़मीनूं विकिणी छॾियूं, दरिया विकिणी छॾिया, पेट विकिणी छॾिया, हिननि सॼे सिंध जे माण्हुनि जो सौदो करे छॾियो। इन सौदे जे ख़िलाफ़ जॾहिं असां बबरलो में धरणो हुयो हो तॾहिं असां ते कई ॻाल्हियूं थियूं। अॼु तव्हां जॾहिं एहतिजाज पिया कयो तॾहिं तव्हांजे ख़िलाफ़ कई प्रोपेगेंडाऊं, कई ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं कई लॉलीपॉप ॾियण जी कोशिशूं थियनि पियूं। पर आउं सम्झां थो तव्हांजी क़यादत यकीनी तौर ते हाणे कंहिं समझौते जे मूड में न आहे ऐं असां हर विख ते हर क़दम ते तव्हां सां गॾु आहियूं। बाक़ी नायल सरकार ऐं नायल करप्ट हुक्मराननि जे लाइ फ़क़ति एतिरो चवंदुसि त कुर्सी है तुम्हारा जनाजा तो नहीं, जब कुछ कर नहीं सकते तो ऊपर क्यों नहीं जाते।